न्यू सईदाबाद नेशनल रूरल सपोर्ट प्रोग्राम NRSP पारां मटियारी ज़िले अंदर क़ौमी खुशहाली सर्वे कराइण जो फ़ैसिलो। सर्वे में ज़िले जे शहरियुनि तोड़े ॿाराड़ी इलाइक़नि जो घर घर सर्वे करे अवाम जे समाजी ऐं मुआशी सूरत हाल बाबति तफ़सीली डेटा जमा करे हुकूमत पाकिस्तान के पेश कई वेंदी। ऐं ॿिए पासे बर्क़ सियासतदान शाइर अदीब ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा तालिबुल मौला जे 6वीं वरसी सुभाणे 11 जनवरी ते दरगाह गौसुल हक़ हज़रत मखदूम सरवर नूह हाला में इन हक़ीक़त व एहतराम सां मल्हाई वेंदी। जॾहिं त दरगाह हज़रत मखदूम सरवर नूह जो गादी नशीन सरवरी जमात जो रूहानी पेशवा मखदूम जमील उल ज़मा ऐं दरगाह मखदूम सरवर नूह जो वली उहद सूबाई वज़ीर मखदूम महबूब उल ज़मा वरसी जी तक़रीब में शिरकत कंदा। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV, न्यू सईदाबाद।